जने हुजूर जी विलादत थी दाई शिफा हुजूर सा गद हुई अम्मा आमना सैन सा गद हुई हुजूर जी विलादत महल मारे तवज्जो कजे दाई शिफा थी चे खोड़ सारा व्यम कराया औरतुन के पर हे व्यम अजीब हो तवज्जो है आखिरी गाल तो बयान किया जने हुजूर जी विलादत थी जे मां कपड़ो खयुम बार जमंदो आ त गंदगी सा भरल हुंदो आ मां बार के साफ किया जे जने हुजूर ते नजर पई मां डिठुम त हुजूर त बिल्कुल साफ ए पाक हो जी मां जुम हे त अजीब बारा जे हुजूर जी विलादत थी सजो घर नूर सा भरजी वियो जी मां जुम हे त अजीब बारा तवज्जो कजे दाई शिफा थी चे हुजूर जी विलादत थी मुझे दिल में ख्याल आयो तो भला बार जो नाड़ो कटबो नाड़ो कटिया मां डिठुम त अल्लाह जे महबूब नबी जो नाड़ो मुबारक पे कटल हो सुभान अल्लाह चओ त वधा दाई जदी अजीब बारा कि मां चुम भला सुरमो पाराया सुरमो खई जो हुजूर जी अख ते नजर पई दिसा त अल्लाह पंहिंजे महबूब के सुरमो बि पाराए मोकलियो आ बार त अजीब आ जे हुजूर जी विलादत थी मां डिठुम हुजूर जी पेशानी सजदे में हुई अब छा में हुई सजदे में बता दुनिया वारा चवंदा नहीं पेशानी त सजदे में हुई पर खबर नहीं आका कंहिंजो पे सजदो करे दाई शिफा थी चे पेशानी सजदे में हुई अशद आंगुर मथे हुई सुभान अल्लाह दा चो मोहब्बत सा पेशानी सजदे में हुई अशद आंगुर मथे हुई मुझे आका जो दुनिया वारन के पैगाम वो दुनिया वारो मां मोहम्मद करीम बे अल्लाह जो सजदो करन आयो हां तहां के बे अल्लाह जो सजदो सिखाण आयो हां हुजूर जी विलादत थी काबतुल्लाह जे अंदर जगह बुत पिया हा ऊंदे मुहती जमीन ते किरिया हुजूर जी विलादत थी केसरे किसरा जा किंगरा जमीन बोझ थी विया हुजूर जी विलादत थी फारस जे अंदर जगह बाह भी बरे 2000 साल खा बाह विसामी कोन हुई झटके सा वो बाह विसामी वई दुनिया जो कुफर परेशान होते छातो थे यो दुनिया वारन के पैगाम हो दुनिया वारो शिरको बिदत जी रात घुटण वारी आ हाने अल्लाह जे तौहीद जो सिज तुलू थियण अल्लाह जो कसम कामयाबी चाहे तो पेरियों डाको तौहीद थई मौलाना सजदो अल्लाह जो कर इबादत अल्लाह जी कर घुर अल्लाह का अल्लाह जे रसूल जे हुक्मन के मुताबिक पंहिंजी जिंदगी गुजार शिरक खां बच कुफ्र खां बच वडाई खां बच तकब्बुर खां बच आजिज़ी ए इंकिसारी पंहिंजी तबीयत में पैदा कर रब फरमायो वमन युतिल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा वो शख्स जै इताअत कई अल्लाह जी वो शख्स जै इताअत कई ताबेदारी कई फरमा बरदारी कई अल्लाह जे रसूल जी फक़द फाज़ फौज़न अज़ीमा वो तहकीक इन तमाम वडी कामयाबी हासिल करे छड़ी कामयाब थियण चाहियो था दुनिया में कामयाब थियण चाहियो था आखिरत में तब साथ बहर वारो कुरान के पढ़ो कुरान के समझो कुरान के हुक्म के मुताबिक पंहिंजी जिंदगी गुजारियो अज हिन अजीम शान इत्माम को अल्लाह जो एड़ो बानो आहे जेको वायदो करे इंशाअल्लाह अज खां पोइ असांजी जिंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्म के मुताबिक गुजरंदी इंशाअल्लाह चो अल्लाह तौफीक दींदो इंशाअल्लाह अज पक्को मूसा वायदो क्यों इंशाअल्लाह अज खां पोइ ये पेशानी झुकंदी त सिर्फ ऐं सिर्फ एक अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी चौकड़ ते झुकंदी मां दुआ थो कि अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे इन तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफीक नसीब फरमाए मां जेको चयुमि अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल